अस्सलाम वालेकुम दोस्तों। अॼु असां ॻाल्हि कंदासीं सिंधी सिंगर्स जी। त सिंधी सिंगर कहिड़े टाइप जा हूंदा आहिनि, कीअं हूंदा आहिनि। अलहमदिल्ला सां असांजा ओल्ड सिंगर तमामु बहितरीन आहिनि, पर जेके अॼोके दौर जा सिंगर आहिनि ही तव्हां खोड़ सारा ॿुधा हूंदा की न आहिनि ॿुधा। तव्हांखे असां हिन वीडियो ॿुधाईंदासीं ऐं उन्हनि जा कुझु ऑफर ॿुधाईंदासीं। सो वीडियो पूरी ॾिसो दोस्तों। अगरि दोस्तों तव्हां चैनल नवां आया आहियो त असांजे चैनल खे सब्सक्राइब कजो। ऐं दोस्तों अचो त हलो तव्हां वीडियो ॾिसो। मुझी भूरी में भटारी कर पिड़िय तेज तू त्यारी हो यार कई फरमाइश आगे खार मुंडियों डे ठहराए वो दोस्त कई फरमाइश आगे खार मुंडियों डे ठहराए न तयार सिंगर अगर असांजी सिंध में मौजूद हूंदा त अहिड़े माण्हू छा कजे। जो मुंहिंजी भूरी में भटारी कर पिड़ीअ ते अॼु तो त्यारी। अड़े तो सुनियो आहे त में जी गॾु लॻी आहे, ॿियो घर में कुझु अथई कोन अथई। छा चवां तव्हांखे, वापदा वारो बिजली बंदि छो कयो। बिजली न बंद कयो मसे दिल बरवा आयो एडो छो था सतायो वापदा वारो थोड़ा गाना करो इतर काढियो अरे तू बिजली जे कम त बिजली बंदि कंदो नहीं चल रहा। बिल भराए बिजली किन लॻंदो छा सिंधियुनि खे छो असां सिंधियुनि खे तव्हां बदनाम कयो पाण। छो था ख्वार कयो आयो कीअं ख़ुदा रहम कयो असां सिंधियुनि ते। किथे असांजा गाना, किथे असांजी ॿोली, किथे असांजी सिंधी। छो यार बदनाम कयो असांखे। सॼो अहिड़ा गाना न ॻायो, ख़ुदा खे मञो। बिजली न बंद कयो मसे दिल बरवा आयो एडो छो था सतायो